अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी मशहूर अदाकार ऐं पुराणे वक़्त जो मयनाज़ अदाकार लाला रफ़ीक़ केरु आहे ऐं लाला रफ़ीक़ खे सिंध में एतिरी शोहरत छो मिली। तफ़सीली ॻाल्हि ॿोल्हि शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंधी पुराणे वक़्त जो फेमस अदाकार लाला रफ़ीक़ ज़हूर। तोखे ख़बर कोन्हे त मूसा मौत थी। अदाकार लाला रफ़ीक़ ज़हूर पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में हिकु बहितरीनु इंसानु आहे ऐं हू हर आए वए जी इज़त कंदो आहे ऐं तॾहिं ते आयल महिमान खे दिलि में जायूं ॾींदो आहे। लाला रफ़ीक़ ज़हूर अदाकारी जी शुरूआति पत्थर दुनिया ड्रामे खां कई, जंहिंमें लाला रफ़ीक़ ज़हूर जो नालो खैरल हो। पत्थर दुनिया ड्रामे जी बदौलत अॼु बि खेसि लाला रफ़ीक़ ज़हूर खे माण्हू खैरल जे नाले सां था सुञाणनि। उन खां पोइ लाला रफ़ीक़ ज़हूर केटीअनि जे सोप सीरियल पंहिंजा परावा ड्रामे में कमु कयो, जंहिं ड्रामे में लाला रफ़ीक़ ज़हूर जो नालो रुस्तम हो। पंहिंजा परावा ड्रामे खां बि लाला रफ़ीक़ खे बेपनाह मक़बूलियत मिली। उन खां पोइ लाला रफ़ीक़ ज़हूर उॾाम ड्रामे में कमु कयो, जंहिंमें उन जो नालो जुगनू हो। अॼुकल्ह लाला रफ़ीक़ ज़हूर मूसा ख़ान जे नाले सां काफ़ी मशहूरु आहे सिंध में। सिंध टीवी जे सोप सीरियल तकरार ड्रामे में लाला रफ़ीक़ ज़हूर बि कमु करे रहियो आहे, जंहिंमें उन जो नालो मूसा ख़ान आहे। तकरार ड्रामे जी बदौलत लाला रफ़ीक़ खे हींअर सिंध जे झरझंग में मूसा ख़ान जे नाले सां सुञातो वञे थो। वीडियो जेकॾहिं पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।